बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद त अमी खुश हूंदा। अॼु असां क्लास 6 जे समाज जी अभ्यास जे पहिरें यूनिट जे पहिरें बाब जी पुॼाणीअ ते मश्क कंदासीं। उन में अलिफ आहे, पंहिंजी मालूमात ऐं सम्झ जो इम्तिहान वठो। उन में पहिरियों नंबर आहे त हेठियां खाल भरियो। पहिरियों आहे तारीख़ मादी जो अभ्यास आहे जेका ख़ासि करे डैश ऐं डैश जी ॼाण मुहैया करे थी। त इन में पहिरियां पवंदो त माण्हुनि तारीख़ी वाक्यनि ऐं ॿिए में पवंदो हंधनि या मगन। त थींदो तारीख़ माज़ीअ जो अभ्यास आहे जेका ख़ासि करे माण्हुनि तारीख़ी वाक्यनि ऐं हंधनि या मागनि जी ॼाण मुहैया करे थी। ॿियो नंबर आहे असां तारीख़ जो अभ्यास ॿिनि ज़रियनि सां करियूं था। उहे डैश ऐं डैश आहिनि। उनजो जवाबु आहे बुनियादी, ॿिए में सानवी। असां तारीख़ जो अभ्यास ॿिनि ज़रियनि सां करियूं था। उहे बुनियादी ऐं सानवी आहिनि। टियों नंबर आहे ज़रूरी आहे त तारीख़ डैश ऐं डैश ते ॿधल हुजे। इन जो जवाबु आहे सबूतनि, शाहिदनि, हक़ीक़तनि। ज़रूरी आहे त तारीख़ सबूतनि, शाहिदनि ऐं हक़ीक़तनि ते ॿधल हुजे। पोइ आहे हेठियनि सवालनि जे जवाब जो। पहिरियों आहे तारीख़ छा खे चइबो आहे। उनजो जवाबु आहे त तारीख़ मादी जो अभ्यास आहे जेका ख़ासि करे माण्हुनि तारीख़ी वाक्यनि ऐं हंधनि या मागनि बाबति ॼाण मुहैया करे थी। तारीख़ जे अभ्यास जी कहिड़ी अहमियत आहे। जवाबु आहे कंहिं बि समाज लाइ तारीख़ जी ॼाण अहम ऐं ज़रूरी आहे। उन ज़रिए असां हाल खे सम्झी मुस्तक़बिल लाइ तयारी करे सघूं था। तारीख़ असांखे ॿुधाए थी त माज़ीअ में जेकी कुझु थियो उहो छो थियो। माण्हू चाहिनि था त जेकी वाक्य अॻु थिया उन्हनि खे वजनुमा थियणु ॾियो, छाकाणि त उन्हनि वाक्यनि जा नतीजा ॾाढा सुठा ऐं ख़ुशगवार निकिता, या वरी उन्हनि खे न वर्जाइजे छाकाणि त उन्हनि वाक्यनि जा नतीजा सुठा कोन निकिता। माज़ीअ बाबति ॼाण रखण खां सवाइ असीं अॼु जे मसइलनि जो हल कढी नथा सघूं।